नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जी मार्केट में अंबड़ियूं अची वियूं आहिनि। अंबड़ियुनि जी चटणी खाधे में ॾाढी लज़ीज़ हूंदी है। जॾहिं त अंबड़ियुनि में गुटलियूं लॻी वेंदियूं आहिनि त इहे अंबड़ियूं सांधाणे में भी इस्तेमालु ईंदियूं आहिनि। इन मौक़े ते बाग़ाइन ऐं मज़दूरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त अभी थोड़ी छोटी छोटी है, फिर बड़ी होगी। बस ये 15-20 दिन तक फिर ये पटाई मटाई करेंगे, फिर मंडी में माल जाएगा। बस यही है, देखभाल कर रहे हैं। मुंशी है हमारा, सेठ हैं। हाँ, घर से तो दूर है, 1000 किलोमीटर सफ़र करके हैं। यही पेट की खातिर है, मजदूरी के लिए। बस क्या करें, काम तो करना है ना। तो पगार होती है ना महीने के हिसाब से। ये अभी 1000 का गट्टा जाएगा तो हमारी तो दिहाड़ी है ना 500। ये लेबर है ना, सारी घूम काम के आती है, काम करके हम उसके खाना बना के देते हैं। हम इन बजे चला ठाया वेंदा आहिनि, इन बजे माल जो भाण हणंदा आहियूं। उन खां पोइ अंबड़ियूं थींदियूं आहिनि, चुंडाई कंदा आहियूं, कटा वटा भरे मंडी वेंदा आहिनि। 800-900 जो कटो वेंदो आहे। उन खां रमज़ान शरीफ़ अचे पियो, हाणे जेको आहे अंब बि तयारु थियण वारा आहिनि। असीं जेके असां चला ठाहियूं था, हिकु ॾींहुं में चला ठाहियूं था, ॿिए ॾींहुं ते पाणी ॾियूं था। हुन में वरी नंढिड़ो अंब हुजे त उहो तयारु थी थियो, उहो तयारु थिए वॾो वरी थिए, वरी ॿियो पाणी ॾियूं था। उन में वॾो पितो थी पटाई करे असीं कटो भरे मार्केट में ॾेई मोकिलूं था। सही तरीक़ेकार इहो आहे त हिनखे भाण ॾियणो पवंदो फुल। 5 महीने जी 25 तारीख़ ही तयारु थी वेंदी आहे। ॿियो हिनजो मेलो ॾिसणो पवंदो आहे, बीमारी ॾिसणी पवंदी आहे। हिन में हज़ारों बीमारियूं आहिनि वणनि में, उहो असीं चेक कंदा आहियूं त कहिड़ी बीमारी लॻी आहे, उहो असीं स्प्रे कंदा आहियूं। हीअ असांजो बाग़ आहे, असां 2 स्प्रे कया आहिनि। 150 बोरी जे पंहिंजे भाण जी ॾिनी आहे। ठीकु आहे, पाणी असीं ॾींदा आहियूं टाइम ते। हीअ माना हिकिड़ो ॿार आहे, नंढो वण हिकिड़ो ॿार आहे। ॿार खे खीरु ॾींदासीं त वॾो थींदो, जे घटि खीरु ॾींदासीं त सनो थींदो, सुकंदो, सम्झिए, माना कमज़ोर थींदो। इहा असां लाइ माना असांजी माना ॿार आहे। सही अंबड़ी पंहिंजी चटणी बि ठाहींदा आहिनि, भाॼी में असर करे लॻाईंदा आहिनि। हिन जो कोयलो ॿधण खां पहिरीं पंहिंजे भाॼी में माण्हू खाई सघे थो। कोयलो ॿधिजी वियो, अचार जे कम में ईंदियूं आहिनि अंबड़ियूं, जेको छाणे वारी आहे। अंबड़ियुनि जूं मार्केटनि में मुनासिब अघु न हुजण सबबि बाग़ाई ऐं मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे असांजी महिनत जो अजूरो ॾिनो वञे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।